नाज़रीन, नसीराबाद में पीपी शहीद भुट्टो के सॾ ते तालके के मुख़्तलिफ़ ॻोठनि के रोडन जो कम अध में छॾे वञण ख़िलाफ़ एहतिजाजी कैंप क़ाइम कई वई। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है बशीर लगारी। जी, अॼु चौथे ॾींहुं भी पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो के कारकुन पारां नसीराबाद तालके के मुख़्तलिफ़ ॻोठनि जो जेको रोडन जो कम है ठेकेदार तरफ़ां अध में छॾे वञण ख़िलाफ़ जेको आहे एहतिजाजी तहरीक हलाई पई वञे। अॼु चौथे ॾींहुं भी जेको आहे शालती पब्लिक पार्क में अलामती बुख हड़ताल कई वई। अचो त पाकिस्तान शहीद भुट्टो के कारकुन खां पुछा कयूं त उन्हनि जा कहिड़ा मुतालबा आहिनि। पर हिते असां सां इहा वेसाघाती थी कई वञे त जेके टेंडर थियनि था उन्हनि में अध ते जेको आहे सो अचनि था, थोड़ी अर्थ फिलिंग थी, थोड़ा पत्थर लाथा। हाणे इहे जेके असांजा लिंक रोड आहिनि जेके हिन शहर में अचनि था, उन सां गॾु वरी इन रोड सां ॿिया बि केतिरा सारा लिंक रोड आहिनि जेके अचे इन्हनि ते लॻनि था। हाणे उहो ठेकेदार जेको आहे उनखे जेको आहे 1.5 साल खां वठी हिते इहे अहिड़े क़िस्म जा जेके टेंडर थियनि था उहे अध में छॾियूं। असां सम्झूं था त इन में पोइ इंजीनियर बि खाइनि था, इन में को हुक्मराननि जो बि जेके MPs MNAs आहिनि मुंहिंजे ख़्याल में उन्हनि जो बि हिसो पती को शेयर आहे। आहे त तालके नसीराबाद जा जेके टुटल रोड आहिनि उहे ठारायो। ताज़ो जेको असां सां आज़ार आहे तालके नसीराबाद जे अंदरि बारादी फुलपोटरनि जा ॻोठ जेके आहिनि, अमीर बख्श फुलपोटरो, बिलावल खान फुलपोटरो, इन रोडनि ते इन्हनि छा कयो आहे, पत्थर विछाए ऐं गायब थी विया आहिनि। तालके नसीराबाद सां जेकी हथ वठी जुठ कई थी वञे रोडनि रस्तनि ते, यार उहा आवाम उहे ॿाहिरि कंहिंजा आहिनि, उहे केॾां था अचनि। इहे तव्हांजा ई वोटर आहिनि जेके तव्हांखे वोट ॾेई उन्हनि कूड़ियुनि कुर्सियुनि ते तव्हांखे विहारनि था। जॾहिं तव्हांजो इहो कारकुन अची तव्हांजे ऑफिसुनि में अची वेही तव्हां को एहसाब जी घुर कंदो, उन ॾींहं खां डिॼो। इन्हनि खे रोड रस्ता बराए महिरबानी ख़ुदा जे ख़ौफ़ खां बि डिॼो। इन्हनि भाइरनि खे भाउ सम्झी इन्हनि खे रोड रस्ता पछाड़ी ॿियो कुझु नथा ॾियो, इन्हनि खे रस्ता ठाराए ॾियो। रोडनि जो कमु 7 महीननि खां पत्थर विछाए ठेकेदार गायब थी वियो आहे। जी, मां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻवाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु हुयो त असां हुकूमत खां इहो मुतालबो था कयूं त असांजे तालके नसीराबाद जे ख़ासि करे बारादी फुलपोटरो, अमीर बख्श फुलपोटरो ऐं बिलावल खान फुलपोटरो जे ॻोठनि जो जेको रुकियल कमु आहे गुज़िरियल 70 महीननि खां वठी उहो जल्द शुरू कराए ॾिनो वञे त जीअं असांजा ॻोठाणा जेके आहिनि बहितर ज़िंदगी गुज़ारे सघनि ऐं अच वञ में उन्हनि खे जेके तकलीफ़ूं आहिनि उहे तकलीफ़ूं दूर थी सघनि। ॿी सूरत में असांजो एहतिजाज जारी रहंदो। जी।